नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अज प्रोग्राम रौनक रमज़ान ट्रांसमिशन में असांजा मेहमान ख़ास आहिनि अल्लामा सरफराज़ कासमी साहब, जेके असांखे कॉल जे ज़रिए इन प्रोग्राम में जॉइन कंदा ऐं जिन दोस्तनि असां खां सवालात पुछा कया आहिनि उन्हनि सभिनी दोस्तनि जे सवालात जा जवाबात ॾींदा ऐं यकीनन दीनी गुफ्तगू साईं जिन सां थींदी, तफ़सीली गुफ्तगू थींदी। ऐं जेके दोस्त असांजे हिन चैनल ते नवा आहिनि उन्हनि सां गुज़ारिश आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो तांजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त असां पंहिंजे महिमान ख़ासि अल्लामा सरफराज़ कासमी साहब खे हिन प्रोग्राम में शामिल कयूं था ऐं उहे जेके सवालात आहिनि यकीनन उहे सभु सवालात साईं जिन खां कंदासीं ऐं असांखे साईं जिन कॉल जे ज़रिए उन्हनि तमामु सवालात जा जवाबात ॾींदा। अस्सलामु अलैकुम साईं। जी साईं, असां तव्हांखे असांजे चैनल राय इस्लाम ते ख़ुशि आमदीद चऊं था। ऐं साईं कुझु दोस्तनि सवालात पुछिया आहिनि ऐं जेके सवालात तव्हां खां असां कंदासीं यकीनन असांजा जेके नाज़रीन आहिनि असांखे उमेदु आहे त उहे बि असांजे हिन प्रोग्राम ऐं तव्हांजी गुफ़्तगू खां ज़रूरु उहे मुस्तफ़ीज़ थींदा। हेलो जी जी, आवाज़ अचे थी। हाँ साईं, त कंहिं दोस्त पुछियो आहे त रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे जो जेको एतिकाफ़ आहे उन जा कुझु फ़ज़ाइल ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, सलातु वस्सलामु अलैका रसूलुल्लाह व अला आलिहि व अस्हाबिहि या हबीबल्लाह। माह रमज़ान जे आख़िरी अशरे यानी आख़िरी ॾहाके में एतिकाफ़ करणु सुन्नत पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी आहे। जी, एतिकाफ़ जी नियत सां आख़िरी ॾहाके में मस्जिद शरीफ में रहणु अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा जी ख़ातिर इहो मस्जिद में ठहरणु एतिकाफ़ चवराइबो आहे। एतिकाफ़ जेको मर्द जे लाइ उहो मस्जिद में करणु ज़रूरी आहे ऐं औरतुनि जे लाइ जेको आहे घर में एतिकाफ़ करणु ज़रूरी आहे। घर में हिकिड़ी मख़सूस जॻह ठाहे छॾियनि, जी, उन्ही में औरतूं जेको आहे सो एतिकाफ़ कंदी जाते ॿियो को माण्हू न अची सघे ऐं न ई को हीउ उन मख़सूस जॻह खां ॿाहिरि निकिरी सघे। एतिकाफ़ जा बुनियादी जेके मक़ासिद आहिनि उहो इहो आहे त हर तरफ़ खां ताल्लुक़ जेका उहो इंसान कटे छॾे, यानी कटा ताल्लुक़ थी करे ताल्लुक़ ख़तम करे दुनिया खां यकसोई सां गॾु अल्लाह तबारक व तआला जो क़ुर्ब हासिल करे। इंसान सॼो साल पंहिंजे मसइलनि मसाइलनि में आहे, दुनियादारी में आहे, घर वारनि सां आहे, पर ही एतिकाफ़ जो मक़सदु इहो हुजणु घुरिजे त इंसान जी सॼी कम कारनि खां कता ताल्लुक़ करे 10 ॾींहं सिर्फ़ अल्लाह तबारक व तआला जी रिज़ा हासिल करण जी ख़ातिर अल्लाह तबारक व तआला जे घर में एतिकाफ़ करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो त एतिकाफ़ जेको शख़्स कंदो आहे उन्हनि खे 2 हज ऐं 2 उम्रे जो सवाब मिलंदो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह साईं। ऐं अहिड़े शख़्स खे अल्लाह तबारक व तआला ला तादाद जंहिंजी तादाद ई न आहे उन्हनि बराबरि नेकियुनि जो सवाब ॾींदो आहे। ऐं ॿियो जो एतिकाफ़ जो अजर इहो आहे त अल्लाह तबारक व तआला जो क़ुर्ब नसीब थींदो आहे ऐं एतिकाफ़ करणु सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहे। वरी इंसान जॾहिं 10 ॾींहं रहे तो मस्जिद में अल्लाह जे घर में त इंसान ओॾी महिल गुनाहनि खां बि महफ़ूज़ रहे थो। जी बिल्कुलु। वरी ॿियो अजुर ऐं ख़ुशख़बरी इहा आहे मोतकिफ़ जे लाइ, एतिकाफ़ करण वारे जे लाइ, उनखे अल्लाह तबारक व तआला जहन्नम खां आज़ादी थो ॾेई छॾे। वरी असांजा कुझु ॿाहिरि हूंदा आहिनि जेके एतिकाफ़ में वेहण जे बावजूदि मस्जिद में शोर कंदा आहिनि ऐं जेको मज़ाक मश्करी वग़ैरह कंदा आहिनि, अहिड़नि शख़्सनि जो एतिकाफ़ करण जो को बि फ़ाइदो न आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इंसान 10 ॾींहं बाक़ाइदा दुनिया खां कता ताल्लुक़ी करे थो त उनजो को न को मक़सदु हुजणु ज़रूरी आहे। हा साईं, बिल्कुलु। 10 ॾींहं जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ ऐं जेको एतिकाफ़ कयो वञे थो त उनखे फुज़ूल न बनाइजे। जी साईं, एतिकाफ़ में इंसान वेहे थो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो अल्लाह तबारक व तआला जी इबादत करे, पाण करीम ते दुरूद शरीफ पढ़े, क़ुरान पाक जी तिलावत करे, चाश्त इशराक ऐं अवाबीन ऐं तहज्जुद जी नमाज़ ख़ुसूसन पढ़े, ताक रातुनि में जागी करे सलात तस्बीह पढ़े ऐं ताक रातुनि में वरी इबादत अल्लाह तबारक व तआला जी करे,
त इन अहिड़े शख़्स खे इत्काफ़ जा जेके ज़रूरी शयूं आहिनि, इत्काफ़ जो जेको पूरो अजर आहे उहो अलाह तबारक व तआला उनखे ज़रूरु ॾींदो। अच्छा साईं, जेकॾहिं एतिकाफ़ वारो मस्जिद में एतिकाफ़ करे रहियो आहे त जेकॾहिं को दोस्त या को उनजो रिश्तेदार उन सां गॾु सेल्फी कढाए त उनजो हुकुम छा आहे? छा कंदो आहे साईं? सेल्फी कढे, उनजी तस्वीर कढे मोतकिफ़ जी, त उनजे बाबति छा हुकुम आहे? असां ॾिसो, सेल्फी कढणु, तस्वीर कढणु त को मसइलो न आहे, पर बहितर इहो आहे त इंसान उते पंहिंजे मक़सद खे फोकस करे। हू वियो आहे इबादत करण जे लाइ। अच्छा, इत्काफ़ में जेके माण्हू मिलण ईंदा आहिनि अक्सर, उहे उन्हनि खां कलाकनि जा कलाक कचहरी कंदा आहिनि। ख़ुदा ई कचहरी तव्हां 10 ॾींहंनि जे लाइ पासे करे छॾियो, 10 ॾींहंनि जे लाइ यकसोई जे लाइ अलाह तबारक व तआला जी इबादत कयो। कचहरी इंसान सॼो साल कंदो आहे, पर ही 10 ॾियारा उहे आहिनि जंहिंमें इंसान क़तअ तालुक थी करे अलाह तबारक व तआला जी खां इहो अजुर वठण जे लाइ आयो आहे। लिहाज़ा अगरि सेल्फी कढी बि छॾनि था त हुन में को मसइलो न आहे, पर बचणु बहितर आहे। बिल्कुलु, छो त कॾहिं फुज़ूल कम आहिनि, फुज़ूलियात इत्काफ़ में करणु मना आहे। हाँ साईं, बिल्कुलु तव्हां सही फरमायो त एतिकाफ़ हिकु अहिड़ी इबादत आहे जेका अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे क़रीब इंसान खे, मुस्लमान खे करे थी, त उन दौरान उन्हनि तमामु फुज़ूलियात खां बचणु घुरिजे ऐं जेके असांखे अल्लाह जी इबादत करण खां रोकीनि थियूं उन्हनि सभिनी शयुनि खां असांखे रुकणु घुरिजे। ऐं ॿियो साईं, जेकॾहिं औरत इत्काफ़ शुरू करे थी, इत्काफ़ करे थी ऐं हिकिड़े ॾींहुं या 2 ॾींहंनि खां बाद उहो इत्काफ़ मां निकिरी अचे थी, इत्काफ़ खे छॾे ॾिए थी, त पोइ उनजो छा हुकुम आहे? ॾिसो, इत्काफ़ जेको आहे इंसान रब जी रिज़ा जे लाइ करे थो, जी, उहे 10 ॾियारा ज़रूरी आहिनि। जीअं अगरि औरत खे का मजबूरी थी वञे, मुंहिंजी माउ वारी जदी था थियनि जी, या को बीमारी वग़ैरह थी वञे, त उहा औरत बाद में उन इत्काफ़ ॾियारे जी क़ज़ा करे। जी, मसलन औरत वेठी 6 ॾींहं इत्काफ़ में वेठी, 4 ॾींहंनि वरनि खां इहो आरज़ो लाइक़ थी वियो, मजबूरी लाइक़ थी वई, जी, त बाद में उहा औरत उन इत्काफ़ जी क़ज़ा कंदी। ऐं इत्काफ़ जी जॾहिं क़ज़ा कंदी त उन में रोज़ो रखण जी ज़रूरी आहे। सम्झो, इत्काफ़ जो ताल्लुक रोज़े सां बि आहे। रोज़ो न हूंदो, हाँ, इत्काफ़ में रोज़ो शर्त आहे। रोज़ो शर्त आहे, रोज़ो न हूंदो त इत्काफ़ न थींदो। जी, अगरि हूंदो त इत्काफ़ बि थींदो। बाद में उहे क़ज़ा कंदियूं ऐं उन सां गॾु रोज़ो बि लाज़िम रखंदियूं। अच्छा, तमामु ज़बरदस्त तव्हांजी गुफ़्तगू असांजे नाज़रीन खे ज़रूरु पसंदि ईंदी। ऐं दोस्तो, असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त अल्लामा सरफराज़ कासमी साहब, जेके असांजे अॼु हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि आहिनि। त अॼु असांजी गुफ़्तगू हले पई दीनी मामले ते ऐं इत्काफ़ जे हवाले सां साईं जिन सां ख़ुसूसी गुफ़्तगू करे रहिया आहियूं। साईं, तव्हां सां हिकु वरी ॿियो बि सुवालु आहे त जेकॾहिं मख़सूस ॾींहंनि में औरत रोज़ो रखे त उन जे लाइ छा हुकुम आहे? ॾिसो, औरत खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ॾिनो आहे जेको आहे उन्हनि जा महीने में कुझु टाइम पीरियड लाइ उहा पाक न हूंदी, पर उनखे अल्लाह तबारक व तआला उनजी आसानी जे लाइ इहो कयो आहे त औरत जी उन्हनि ॾींहंनि में निमाज़ मुआफ़, निमाज़ मुआफ़, पर रोज़ो जेको आहे उहो अल्लाह तबारक व तआला सफ़ा मुआफ़ न फरमायो आहे। अगरि रमज़ान मुबारक में औरत खे मख़सूस ॾियारा अची था वञनि, मख़सूस ॾींहं अची था वञनि, त उन्हनि में रोज़ो न रखे। जॾहिं उहे ॾींहं ख़तमु थी वञनि, उन्हनि खां पोइ ॾियारी रमज़ान मुबारक खां पोइ उन्हनि मख़सूस ॾींहंनि जी क़ज़ा में रोज़ो रखंदियूं। अच्छा, क़ज़ा में रोज़ो रखंदियूं, कफ़ारे में न रखंदियूं, बल्कि क़ज़ा में रोज़ो रखंदियूं। छो त करे इहो जेको उन्हनि खे टाइम पीरियड जे लाइ आरज़ो थी वियो आहे, इहो शरीयत जे करे अची वियो आहे। ऐं शरीयत बि चए त मख़सूस ॾींहं जेके रमज़ान खां बाद में उन्हनि जी क़ज़ा करे। जी साईं। अच्छा साईं, इत्काफ़ में त असांजा मुस्लमान भाइर वेही चुका आहिनि ऐं उन्हनि जो इत्काफ़ जारी ऐं सारी आहे, पर इन खां अॻु में कुझु ॿुधण में अहिड़ियूं ॻाल्हियूं आयूं पिए त अॼुकल्ह जे कोरोना वायरस जे हवाले सां इन्हनि हालातनि में जेकॾहिं मर्द मस्जिद खां अलावा कंहिं ॿी जॻह ते इत्काफ़ करे त उनजो छा हुकुम आहे? ॾिसो साईं, इत्काफ़ तव्हांखे शुरू में चई छॾियो, मर्द जे लाइ मस्जिद में इत्काफ़ करणु ज़रूरी आहे, शर्त आहे। हा, उहो त शर्त आहे। जी, घर में कंदो त घर में हुनजो इत्काफ़ न आहे। अगरि घर जेके आहिनि उहे औरतुनि जे लाइ आहिनि ऐं मस्जिद जेका आहे मर्दनि जे लाइ आहिनि, त
त पाण ॾिठो त बा जमात नमाज़ जेके पढ़ंदा आहिनि उहे मर्द मस्जिद में वञी पढ़ंदा आहिनि ऐं औरतूं घर में वेही पढ़ंदियूं आहिनि। अॼुकल्ह जेका इहा सूरत हाल हले थी वबा जी, हिन में सभ खां पहिरियों तव्हां इहो ॾिसो त असांजी गवर्नमेंट सची न आहे, उहा दोगली पॉलिसी थी करे। कल्ह बि अगरि अवां ॾिठो हूंदो 21 रोज़े ते छा असरु थियो, हालांकि मुल्क हिकु आहे पर कानून असांखे ॿ नज़र आया। बिल्कुलु हिकु बिल्कुुलु तरफ़ मुस्लमान मसाजिद में इबादत कनि था, उनखे रोकियो थो वञे ऐं चयो थो वञे त कोरोना फैलिजंदो, ऐं ॿी तरफ़ अवां पाण ॾिठो हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि सोशल मीडिया जो अॼुकल्ह दौर आहे त केतिरा ई योम अली ते जुलूस निकिता, न उन्हनि में कोई SOPs हुयो, न ई का वरी अहिड़ी शइ हुई जेको हुकूमत मना कई हुजे। बहरहाल अगरि हुकूमत वारा माण्हू रोकनि था इतिकाफ़ खां, इहो ग़लति था कनि। ऐं इतिकाफ़ आहे सभ खां वधीक क्वारंटाइन। क्वारंटाइन उहो आहे त माण्हू अलॻि थी करे हिकिड़ी जॻह में पंहिंजे पाण खे रखे। तव्हां ॾिसो मस्जिद में असांजा ॿाहिरि इतिकाफ़ कंदा आहिनि त हिकिड़ा चादरुनि सां हुननि जा हिकिड़ो कमरे नमूने केबिन ठहियल हूंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि हिकिड़ो माण्हू दुनिया सां क़तर तालुक थी करे मस्जिद में आयो आहे, तो अलॻि सलॻि रही करे हिकिड़ी चादरुनि सां पंहिंजी केबिन ठाहींदा आहिनि, कमरे नमूने ठाहींदा आहिनि, उन में तिलावत कंदा आहिनि, उन में नमाज़ वग़ैरह पढ़ंदा आहिनि, उन में रोज़ो वग़ैरह जेको आहे सो रखंदा खोलींदा कंदा आहिनि। त हुकूमत खे इहो करणु घुरिजे त माण्हुनि खे आम इजाज़त ॾिनी वञे इतिकाफ़ जी, ऐं कुझु मख़सूस जेके सूबनि में मनाओ आहे, बाक़ी असांजे सिंध में त जेको आहे इजाज़त आम आहे इतिकाफ़ जी, रोकियो न वियो आहे। बहरहाल एतिकाफ़ बि हिकिड़ो बहितरीन क्वारंटाइन आहे, हुकूमत खे न दलारे कम खां न रोकियो वञे। ऐं सुवाल जेको तव्हांजो हुयो त मर्द घर में इतिकाफ़ नथो करे सघे। अच्छा सही, तो बिल्कुलु तव्हांजो जवाबु तमामु बहितरीनु आहे। अक्सर दोस्त जेके आहिनि सो इतिकाफ़ जे अशरे खां जेके इतिकाफ़ कयो वञे थो आख़िरी अशरे में, त उन खां अॻु में कई दोस्तनि जा इहे जेके सो ख़्यालात असां महसूसु कया त अक्सर माण्हू चवनि पिया त इतिकाफ़ थी सघे थो, त बहरहाल शरीयत में इन जी का बि इजाज़त न आहे। मर्द सिर्फ़ु मस्जिद में इतिकाफ़ करे सघे थो। असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त अल्लामा सरफराज़ कासमी साहब। ऐं साईं अवां सां वरी फ़ितरे जे हवाले सां, सदक़े फ़ितर जे हवाले सां कुझु सुवाल कंदासीं। दोस्तनि असां खां पुछो आहे त सदक़े फ़ितर जी शरई हैसियत छा आहे साईं? सदका फ़ितर जेको आहे उहो शरीयत साहिब निसाब शख़्स ते जेको आहे सो वाजिब कयो आहे। जी पहिरियों सदका फ़ितर ॾिबो छो आहे, इन ते अगरि असां कलाम कयूं त मां चवां जो बहितर हूंदो। जी अगरि माण्हू असांखां पुछंदा आहिनि जॾहिं असां जेको आहे सो ज़कात बि अदा कयूं था त सदका फ़ितर छो था अदा कयूं, उहो त सम्झनि त ज़कात बि अलॻि आहे ऐं फ़ितरो जेको आहे सो उहो बि अलॻि आहे। हा, त फ़ितरे जी आहे बिल्कुलु अलॻि, पर हू माण्हुनि जो कॉन्सेप्ट इहो आहे त जॾहिं असां ज़कात ॾेई छॾी आहे त हाणे असांखे फ़ितरो ॾियण जी कहिड़ी ज़रूरत आहे। सदका फ़ितर साहिब निसाब शख़्स ते अल्लाह तबारक व तआला वाजिब कयो आहे। ऐं सदका फ़ितर तक़रीबन जेको आहे सो हींअर असांजे हले थो पाकिस्तान में कराची में बिल्कुलु 150 रुपया। 150 रुपया यानी 150 यानी 150 रुपया फ़ितरो हींअर मुक़ररु आहे। जी 150 रुपया 150 रुपया मुक़ररु आहे। ऐं इहो सदका फ़ितर हर उन शख़्स ते वाजिब आहे जेको आदिल यानी अकुल रखंदड़ हुजे ऐं बालिग़ हुजे, इन शख़्स ते बि इहो वाजिब कयो वियो आहे। मजनू अहिड़ो शख़्स आहे ऐं गैर बालिग़ आहे, उन ते बि सदका फ़ितर वाजिब आहे। हालांकि असां ज़कात में ॾिसूं त जेको गैर बालिग़ आहे उन ते ज़कात वाजिब न आहे, ऐं जेको आहे सो मजनू ते ज़कात वाजिब न आहे। पर हिते शरीयत चए थी त जेको मजनू बि आहे यानी पागल शख़्स ऐं गैर बालिग़ शख़्स जो जेको आहे सो अदा करो। सदका फ़ितर इन लाइ ॾिबो आहे जो इंसान रोज़े में त साईं सदक़े फ़ितर जी का मुक़ररु करण जी हिकमत तव्हां ॿुधायो त इन जी का न का हिकमत हूंदी? मां उहे अर्ज़ु थो कयां न, सदका फ़ितर ॾिबो छो आहे, इन जे लाइ ॾिबो आहे त इंसान बसा औकात ते छा कंदो आहे त रोज़े में कुझु ग़लति ॻाल्हाए छॾींदो आहे, तिलाकारी करे छॾे या कुझु ग़लति जुमिला अदा करे छॾे, त उन जी तलाफ़ी जे लाइ शरीयत असांजी मथां सदका फ़ितर जेको आहे सो वाजिब कयो आहे। जी सम्झो, इंसान आहे रोज़ो रखियो अथई, मथां का ग़लति अहिड़ी ॻाल्हि करे छॾी हुजे जेका मुनासिब न हुजे,
तंहिं करे अलाह तबारक व तआला फरमाए त तव्हांजी लग़वियात दूर करण जे लाइ मां तव्हांजे मथां सदका फितर वाजिब कयो आहे। जी सदका फितर जी मिक़दार इहो हूंदो आहे 2 किलो गंदुम या वरी उनजो अटो या वरी उनजी रक़म। कणिक असां चवंदा आहियूं सिंधी में जी 2 किलो कणिक हुजे या वरी उनजो 2 किलो कणिक जो अटो ॾिबो आहे या वरी उनजी रक़म ॾिबी आहे। रक़म मां शुरू में अव्हांखे ॿुधाए छॾी जी त जेको आहे सो 150 रुपया हिन साल मुक़ररु कई वई आहे। अच्छा साईं, त दोस्तनि जेके सुवालात कया आहिनि उन्हनि मां ही बि त साहिब निसाब छा खे चइबो आहे जंहिंजे मथां फितरो वाजिबु आहे, त उहो साहिब निसाब कहिड़ा माण्हू आहिनि, उन्हनि जी तारीफ़ ॿुधायो। साहिब निसाब हू शख़्स हूंदो आहे जेको मुस्लमान हुजे ऐं मालिक निसाब चइबो आहे। साहिब निसाब बि चई सघूं था, मालिक निसाब बि चई था सघूं। त हाजत असलिया खां अलावा हाजत असलिया जेको हूंदो आहे जंहिं शइ जी इंसान खे ज़रूरत हूंदी आहे उन खां अलावा अगरि उन शख़्स वटि 52.5 तोला चांदी या उन जेतिरी मालियत हुजे या वरी 7.5 तोला सोन या उन जेतिरी अगरि मालियत हूंदी ऐं उनखे साल गुज़री वियो हूंदो त उन शख़्स ते उन रक़म जी ज़कात बि वाजिब थींदी आहे ऐं फितरो बि वाजिब हूंदो आहे। जी साईं, अक्सर दोस्तनि जा ऐं अक्सर असांजे मुस्लमाननि जा इहे ख़्यालात हूंदा आहिनि जो उहे चवंदा आहिनि असां रोज़े में जेकॾहिं फुज़ूल ॻाल्हाए छॾियो या गार गंद वग़ैरह करे छॾी त आख़िर में असां उनजो फितरो ॾेई छॾींदासीं ऐं उहो रोज़े जी तलाफ़ी थी वेंदी, जेके फुज़ूलियात हूंदो उन्हनि खां असांजो रोज़ो पाक थी वेंदो। त छा अहिड़ी सोच रखणु दुरुस्त आहे? साईं बिल्कुलु इन सोच जी मां मज़म्मत कंदुमि। इहा सुठी ॻाल्हि न आहे। इंसान रोज़ो जॾहिं रखे थो त अलाह तबारक व तआला जी कुर्ब हासिल करण जे लाइ रोज़ो रखे थो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, रोज़ो रखंदो त उन सां गॾोगॾु अगरि लग़वियात ॻाल्हाए, फुज़ूल ॻाल्हाए, ग़लति ॻाल्हियूं ॻाल्हाए त अहिड़े शख़्स जी रोज़े जी रुहानियत ते फ़र्क़ु पवंदो। सदका फितर भले तव्हां ॾेई छॾियो पर जेकी तव्हांजी रोज़े जी रुहानियत हूंदी उहा तव्हांखे हासिल न थींदी अगरि रोज़ो रखी करे बि जेको आहे सो तव्हां कूड़ ॻाल्हायो, रोज़ो रखी करे बि अगरि अव्हां ग़ीबत कयो, रोज़ो रखी करे बि अव्हां बदनिगाही कयो त इहे त सुठियूं ॻाल्हियूं न आहिनि। रोज़ो हिकिड़ो अहिड़ो अमल आहे जेको सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अलाह तबारक व तआला जे लाइ रखिबो आहे। पाण करीम फरमायो त इब्न आदम जो हर अमल यानी इंसान जो हर अमल उन जे लाइ हूंदो आहे, पर जेको इहो रोज़ो आहे उन शख़्स जो उहो अलाह तबारक व तआला जे लाइ आहे ऐं उन अजुर बि अलाह तबारक व तआला पाण आहे। त जेके शख़्स रोज़ो रखी करे बि कूड़ था ॻाल्हाइनि, ग़ीबत था कनि, ठगियूं था कनि, बदनिगाहियूं था कनि, अहिड़नि शख़्सनि खे मां इहो ई चवंदुमि त अव्हां जो रोज़े जो उहो रुहानियत ऐं उहो जेको रोज़े जो मक़सदु हूंदो नूरानियत उहो अव्हांखे हासिल न थींदी। बेशक, बिल्कुलु साईं, सही ॻाल्हि, बिल्कुलु। त नाज़रीन, असां सां कॉल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त इस्लामी स्कॉलर अल्लामा सरफराज़ कासमी साहब जेके असांखे इतिकाफ़, रोज़ो ऐं रमज़ान जे हवाले सां असांखे मालूमात ॾेई रहिया आहिनि। त प्यारा दोस्तो, जेके दोस्त रोज़ो रखनि था उन्हनि खे घुरिजे त उहे फुज़ूल ॻाल्हियुनि खां पंहिंजो पाण खे रोकीनि ऐं सदक़े फ़ितर जी वजूबियत जो जेकी हिकमतूं आहिनि त सदक़े फ़ितर छो वाजिबु थियो आहे त इन जी हिकमतूं कहिड़ियूं आहिनि त साईं जन असांखे उन्हनि खां बि आगाह कयो। त नंबर 1 इहा हिकमत आहे त जेको इंसानु रोज़े में फुज़ूलियात करे वेंदो आहे या घटि वधि ॻाल्हाए वेंदो आहे त रोज़ो जेको फ़ितरो आहे सो उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे साफ़ ऐं पाक करे थो उन्हनि खां। ऐं ॿिए नंबर ते इन जी हिकमत इहा आहे जो ग़रीबनि ऐं मिसकिननि खे रोज़ी ऐं खाधे वग़ैरह जो सबबु फ़ितरे मां मिले थो। त साईं, असां सां तव्हां कॉल ते आहियो ऐं जेके दोस्तनि असां खां सुवालात कया आहिनि उन्हनि मां सुवाल ही बि आहे त जेकॾहिं साहिब निसाब मर्द आहे त उन ते पंहिंजी घरवारी जो फ़ितरो वाजिबु आहे या न? ॾिसो, घरवारे जो फितरो हिकिड़ो अगरि साहिब निसाब मर्द आहे त उनजी मातहत जेके आहिनि उहो उन्हनि जो फितरो ॾेई सघे थो। इन जे मथां लाज़िम न आहे, वाजिबु न आहे, वाजिबु न आहे। जी अगरि त पाण अलॻि सां साहिब निसाब थिए थी, घर में ज़ाल मुड़ुस आहिनि, जी साहिब निसाब आहे उनजे मथां बि फितरो ऐं ज़कात वाजिबु आहे ऐं जेका उनजी ज़ाल आहे उन ते बि फितरो ऐं ज़कात वाजिबु आहे। अगरि ज़ाल इजाज़त ॾेई छॾी आहे त तव्हां मुंहिंजी तरफ़ खां फितरो अदा कयो। असांजे घरनि में अक्सर ईअं ई थींदो आहे, जी हिकिड़ो साहिब ईद जे ॾींहुं सभिनी जा फितरा अदा करे छॾींदो आहे
जी शरीयत चए थी त अगरि हिकिड़ो साहिब निसाब आहे, औरत आहे, उन इजाज़त ॾेई छॾी बाबा तव्हां मुंहिंजी तरफ़ खां फितरो अदा कजो, ऐं ईअं पुट अगरि उन्हनि जा साहिब निसाब आहिनि उन्हनि जी इजाज़त ॾेई छॾी आहे त इन सूरत में जेको आहे फितरो अदा थी वेंदो। बाक़ी रही नाबालिग ॿार जेके आहिनि उन्हनि जो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीउ जे मथां फितरो ॾियणु लाज़िम आहे। अच्छा साईं, सदक़े फ़ितर ॾियण जो अफ़ज़ल वक़्तु कहिड़ो आहे? बहितरीन अफ़ज़ल वक़्तु जेको आहे उहो ईद जी नमाज़ खां अव्वल आहे। ईद जी नमाज़ अव्वल जेको सदक़े फ़ितर अदा कंदो उन अफ़ज़ल जेको आहे सो अमल कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो हूंदो त पाण करीम जॾहिं ईदगाह वेंदा हुआ ईद जी नमाज़ अदा करण जे लाइ त नमाज़ खां पहिरियों पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फितरो अदा कंदा हुआ। अफ़ज़ल वक़्तु ईद जी नमाज़ खां पहिरियों आहे, बाद में बि ॾेई सघिजे थो, पर जेको पहिरियों ॾींदो त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे अफ़ज़ल शइ ते अमल कंदो। अच्छा साईं, रमज़ान मुबारक खां अॻु में जेकॾहिं केरु फितरो ॾिए त उनजो छा हुकुम आहे? फितरो रमज़ान मुबारक खां अॻु में नथा ॾेई सघूं। फितरो जेको आहे मां तव्हांखे ॿुधायां न, फितरे जी हिकमत इहा ई आहे त इंसान रोज़े में लफ़्ज़ ॻाल्हियूं कंदो, ग़लति ॻाल्हियूं कंदो त उनजे इज़ाले में असां ते फितरो लाज़िम थिए थो, सम्झो। हा, ईद जी नमाज़ खां पहिरियों बि तव्हां ॾेई था सघो, ड्यूरिंग रमज़ान हलंदड़ रमज़ान में बि तव्हां फितरो ॾेई था सघो। जी जी, रमज़ान मुबारक खां पहिरियां फितरो नथा ॾेई सघो। अच्छा साईं, अच्छा साईं, सदक़े फ़ितर जेको आहे उन जेकॾहिं केरु रोज़ो रखे थो ऐं फितरो नथो ॾिए त उन बाबति छा हुकुम आहे शरीयत में? ॾिसो, उन जेको इंसान आहे जंहिंखे अगरि फितरो लाज़िम आहे उहो फितरो नथो ॾिए त इहो ईअं थींदो त क़यामत वारे ॾींहुं उहो शख़्स अहिड़ी हालत में ईंदो त उनजो जेको माल हूंदो उहो माल जा हार यानी तोक अल्फाज़ आहे, तोक चइबो हार खे, उहो तोक पाराए करे उनखे उहो माल जेको आहे सो घसीटे घिसाड़ींदो जहन्नम में मोकिलींदो। इन हदीस खां उहे शख़्स जेको आहे सो सबक़ वठनि त जन ते फितरो लाज़िम हूंदो आहे, ज़कात लाज़िम हूंदी आहे, तंहिं करे बि उहो ज़कात ऐं फितरो अदा न कंदा आहिनि त अलाह तबारक व तआला उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾींदो छो जो उहो पंहिंजे माल सां गॾु घसीटिया जहन्नम में वेंदा। अल्लाह माफ़ फरमाए साईं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं त जेको अलाह जी राह में ॾिए थो, यकीनन अलाह उनखे पंहिंजो महबूबानो बनाए थो। त इहे जेके सदक़ात या ख़ैरात या ज़कात वग़ैरह जेके असां मुस्लमाननि ते फ़र्ज़ या वाजिबु शयूं आहिनि त यकीनन उन्हनि में असांजे लाइ का न का भलाई ऐं हिकमत हूंदी आहे। त प्यारा दोस्तो, असां सां काल ते मौजूदु आहिनि असांजा महिरबानी दोस्त। जी जी असां ॿारहां नोट कयो आहे, ॾिठो आहे त जेके माण्हू पंहिंजी ज़कात फितरो कढनि था त अलाह तबारक व तआला अॻिले साल उनखे अञा वधीक थो ॾिए त उहो अञा वधीक ज़कात था कढनि। हाँ साईं, बिल्कुलु ज़कात जेका सो माल जी हिफ़ाज़त करे थी, माल खे पाक करे थी। तक़रीबन जी हदीस आहे त सदको ॾियण सां माल कटिजे थो न बल्कि माल अञा वधिजे थो। ऐं इहो नोट शुदा असांजी ॻाल्हि आहे त जेके माण्हू मसलन हिन साल 10,000 ज़कात कढी अथनि त अलाह तबारक व तआला उन्हनि खे एतिरो त नवाज़ अॻिते वञी उहे 20,000 40,000 बि ज़कात कढंदा आहिनि। बेशक, बिल्कुलु साईं, ज़रूरु। त साईं, सदक़े फ़ितर जेको आहे सो इन सां रोज़ो जेको आहे सो पाक ऐं साफ़ थिए थो ऐं अलाह जी दरबार में मक़बूल थिए थो। जेके माण्हू फितरो नथा ॾियनि त उन्हनि जो रोज़ो जेको आहे सो क़बूलियत में केतिरे क़दुरु उमेद कजे? रोज़ो जेको आहे सो ज़मीन ऐं आसमान जे में अटकल हूंदो आहे। जी जी, को शख़्स फितरो अदा कंदो आहे त उहो रोज़ो वञी अलाह तबारक व तआला जी बारगाह में मक़बूल थींदो आहे। यानी इनखे सिंपल ईअं सम्झिजे त इंसान रोज़ा रखे थो त हुनजा रोज़ा आसमान ऐं ज़मीन जे विच में अटकियल आहिनि। जॾहिं उहो शख़्स फितरो अदा कंदो त अलाह तबारक व तआला जी बारगाह में हुनजा रोज़ा पहुचंदा ऐं अलाह तबारक व तआला उन रोज़े खे क़बूल कंदो। अगरि को शख़्स चाहे थो त मुंहिंजा रोज़ा रब करीम जी बारगाह में वञनि त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे फितरो ॾियणु लाज़िम आहे जेको साहिब निसाब हुजे। हा साईं, बिल्कुलु। त दोस्तो, साईं जन असांखे रोज़ो ऐं फितरो ऐं तरावी एतिकाफ़ जे तमामु मसाइलनि खां आगाह फ़रमाए रहिया आहिनि। त दोस्तो, फितरो ॾियणु घुरिजे
फ़ितरे न ॾियण सां मुस्लमान जेको रोज़ा रखे थो, यकीनन नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो फ़रमान आली शान आहे त रोज़ो अल्लाह पाक जी दरबार में तेसीं ताईं मक़बूल न थींदो आहे जेसीं ताईं फ़ितरो अदा न कजे। फ़ितरे न ॾियण जे करे रोज़ो ज़मीन ऐं आसमान जे विच में लटकी वेंदो आहे, टंगियल हूंदो आहे। जेसीं ताईं फ़ितरो अदा न कबो आहे, जॾहिं फ़ितरो मिलंदो आहे त उहो जल्द अज़ जल्द अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में मक़बूल थींदो आहे। त साईं अल्लाह पाक तव्हांखे हमेशह ख़ुशि रखे, आबाद रखे ऐं अल्लाह पाक तव्हांखे बरकतूं अता फ़रमाए। तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां असांखे कुझु घड़ियूं ॾिनियूं, कुझु वक़्तु ॾिनो। अल्लाह पाक तव्हांखे वधाए ऐं असांजे हिन चैनल जे हिसाब सां, चैनल जे हवाले सां असांजे नाज़रीन खे अव्हां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? असां पैगाम इहे ॾींदासीं त रमज़ान मुबारक हले थो ऐं असां पंहिंजी उमिरि लिखिया न आया आहियूं। कुझु अहिड़ा माण्हू हूंदा जेके 5 साल असां सां गॾु सेरीअ में अफ़्तार में असां सां गॾु दस्तरख़ान ते हुआ, हिन साल असां सां गॾु कोन्हनि, छो जे करे उहे पंहिंजी मंज़िल माणे विया। असांखे रमज़ान मुबारक जॾहिं बि हासिल कयूं त अल्लाह तबारक व तआला पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़िरत करायूं। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जिब्रील आया ऐं अर्ज़ कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो शख़्स तबाह बर्बाद थिए ऐं उन नक ख़ाक आलूद थिए जंहिं वटि रमज़ान आयो ऐं उन पंहिंजी बख़्शिश न कराई। जेतिरो थी सघे असां रमज़ान मुबारक में अल्लाह तबारक व तआला जी इबादत कयूं, रोज़ा रखूं ऐं अल्लाह तबारक व तआला खां गिड़गिड़ाए करे पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश करायूं त इहो असांजे लाइ फ़ाइदेमंद थींदो। मुस्लमाननि खे इहो करणु घुरिजे त ख़ासि तौर ताक रातिनि में इबादत जो जेको आहे एहतमाम कनि ऐं रब करीम खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश कराइनि। हा साईं, बिल्कुलु। त वेंदे वेंदे तव्हां खां हिकु वरी ॿियो बि सुवालु कंदुसि त जेको रोज़े जी हालत में मुस्लमान हूंदो आहे त उनजी दुआ जल्द मक़बूल थींदी आहे। त हींअर रमज़ान मुबारक जो महीनो हली रहियो आहे ऐं उहे तमामु असांजा मुस्लमान भाइर जेके रोज़ो रखनि था, उन्हनि सां इहा बि गुज़ारिश आहे त उहे रोज़े जी हालत में पंहिंजे लाइ, पंहिंजे घर वारनि जे लाइ, पंहिंजे अहलो अयाल, पंहिंजे वालिदैन, पंहिंजे अज़ीज़ व अक़ारिब, पंहिंजे रिश्तेदारनि जे लाइ ज़रूरु दुआ घुरनि, छो जो दुआ जेका आहे सो रोज़ेदार जी जल्द मक़बूल थींदी आहे। ऐं साईं असांखे तव्हां बि कुझु इन जे बारे में ॿुधायो त रोज़ेदार जी दुआ जेका आहे सो अल्लाह जी बारगाह में यकीनन मक़बूल हूंदी आहे। इन जे बारे में कुझु असांखे हदीस मुबारक ॿुधायो। जी बिल्कुलु, रोज़ेदार जी दुआ अल्लाह तबारक व तआला क़बूल कंदो आहे ऐं हदीसुनि में 2 वक़्त असांखे अहिड़ा मिलनि था जंहिंमें अल्लाह तबारक व तआला रोज़ेदार जी दुआ जेका आहे फ़ौरन क़बूल कंदो आहे। उहा ईअं त इफ़्तार जे वक़्तु अल्लाह तबारक व तआला रोज़ेदार जी दुआ खे रद्द न कंदो आहे, अल्लाह तबारक व तआला उनजी दुआ क़बूल कंदो आहे। ॿियो सहरी जो वक़्तु जेको हूंदो आहे, असुर जो वक़्तु हूंदो आहे, उन वक़्तु बि अल्लाह तबारक व तआला रोज़ेदार जी दुआ खे रद्द न फ़रमाईंदो आहे, बल्कि उनजी दुआ क़बूल मंज़ूर कंदो आहे। असांखे इहो करणु घुरिजे त अफ़्तार जे वक़्तु जॾहिं असां दस्तरख़ान ते वियूं त अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरूं, पंहिंजे लाइ, पंहिंजे अहलो अयाल जे लाइ, अमर अबे जे लाइ हयात आहिनि त उन्हनि जी हयाती जे लाइ दुआ घुरूं। अगरि इन दुनिया मां रुख़्सत थी चुका आहे त उन्हनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआ कयूं त अल्लाह तबारक व तआला इन वक़्तु दुआ खे रद्द न कंदो आहे, रब करीम इन वक़्तु दुआ ज़रूरु क़बूल कंदो आहे। महिरबानी साईं, जज़ाकल्ला। अल्लाह पाक तव्हांखे शादो आबाद रखे। तव्हां असांखे असांजे चैनल राय इस्लाम ऐं हिन जे प्रोग्राम रौनक रमज़ान जी ट्रांसमिशन में अव्हां असांखे वक़्तु ॾिनो। अव्हां जूं महिरबानियूं साईं, अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे। ऐं असांजी कोशिशि हूंदी त असां तव्हांखे रमज़ान मुबारक जी जेके आख़िरी तारीख़ूं रहियूं आहिनि उन में रोज़ु कोशिशि कयूं त असां तव्हांखे कॉल जे ज़रिए असांजे प्रोग्राम में शरीक कयूं ऐं असांजा नाज़रीन जे लाइ यकीनन अव्हांजी गुफ़्तगू मुस्तफ़ीज़ हूंदी। सो वॾियूं महिरबानियूं अव्हांजो साईं। इंशाअल्लाह असांजी बि इहा कोशिशि हूंदी तव्हांजे हिन प्लेटफॉर्म तां असां पंहिंजो जेको दीन जो पैगाम आहे नाज़रीन जे लाइ पहुचाए महिरबानी साईं। तो प्यारा दोस्तों, अॼु असांजे हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि हुआ अल्लामा सरफराज़ कासमी साहब, जिन यकीनन बहितरीन गुफ़्तगू कई ऐं तफ़सीली गुफ़्तगू करे ऐं दीनी अहकामात ऐं शरई अहकामात खां असांखे आगाह कयो। त प्यारा दोस्तों, वरी नई प्रोग्राम ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।